हर साल जियां 10 मुहर्रम अल हराम के हवाले से डेहरकी हैदरी इमाम बारगाह में मरकज़ी मातमी जलूस बरामद थियो। अज़ादारान हुसैन स्याह लिबास में मलबूस सीना खूबी ऐं मातमदारी कंदे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं उन्हीं जे साथियन जी लाज़वाल कुर्बानियन के ख़िराज अक़ीदत पेश कयो। जलूस पंहिंजे रवायती रस्तन सां थींदो मंज़िल ॾांहुं रवां दवां थींदो क़दीमी दरगाह गुलाब शाह बुखारी चौक ते पहुतो, जिते नमाज़ ज़ोहरीन अदा करण बाद पंहिंजी मंज़िल ॾांहुं गामज़न थींदे पुराणे यूबीएल चौक पहुतो, जिते ज़ाकिरीन पारां करबला में लाज़वाल कुर्बानी ॾींदड़नि जी ज़िंदगी ते रोशनी विधी। शहरियन पारां मुख़्तलिफ़ चौकनि ते अज़ादारनि लाइ सबीलूं ऐं नंगर न्याज़ जो पिणु बंदोबस्त कयो वियो। सबीलूं ऐं नंगर न्याज़ लाइ जिते मुस्लमाननि पारां जाइ जाइ ते बंदोबस्त कयो वियो, उते अक़लियती हिंदू बिरादरी सां तालुक़ रखंदड़ नौजवान तोड़े पोढ़नि अज़ादारान हुसैन लाइ थधे मिठे ऐं खीर वारे पाणी जूं सबीलूं पिणु लॻायूं। कंहिं बि नाख़ुशगवार वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया। ईंदड़ वेंदड़ रस्तनि ते पुलिस एहलकार मुक़ररु कया विया। मातमी जलूस में शामिल थींदड़ अज़ादारनि जी तलाशी बाद इमाम बारगाह में दाख़िल थियण ॾिनो वियो। ज़िले इंतज़ामिया पारां सीना खूबी ऐं मातमदारी में ज़ख़्मी थींदड़ अज़ादारनि खे फ़ौरी तिबी इमदाद फ़राहम करण लाइ मौक़े ते डॉक्टर जूं टीमूं पिणु मौजूदु हुयूं। जलूस में ॿारनि समायत पोढ़नि ताईं सभिनी शिरकत कई। हर तरफ़ फ़िज़ा या हुसैन जे नारनि सां गूंजी उठी। जलूस पंहिंजी मंज़िल ते पहुचण बाद शाम ग़रीबाबाद इख़्तिताम पज़ीर थियो। एक का जोर है कि किसी भी तरीके से ला इलाहा इल्लल्लाह